नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राह इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अज नई मालूमात खणी तव्हांजी ख़िदमत में पेश थियो आहियां। यकीनन अव्हांखे ज़रूर उहा असांजी मालूमात सुठी लॻंदी। जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त जल्दी सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु बेल जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। त दोस्तों, अॼु जेकॾहिं दुनिया जे अंदरि ॾिठो वञे, हिन मुआशिरे में जेकॾहिं ॾिठो वञे त अक्सर माण्हू माली मुसीबत अचण ते या जिस्मानी मुसीबत अचण ते पोइ मौत जी तमन्ना कंदा आहिनि। त अचो असां ॾिसूं त अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन मौत जी तमन्ना जे बारे में छा इरशाद फरमायो आहे। हज़रत सैयदना अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे, अल्लाह पाक जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन फरमायो त अवां मां को बि माण्हू मुसीबत अचण ते मौत जी तमन्ना न करे, पर जेकॾहिं उनखे तमन्ना करणी आहे त हीअं चवे त अल्लाह, जेसी ताईं मुंहिंजे हक़ में मुंहिंजी ज़िंदगी बहितर आहे तेसी ताईं मूंखे ज़िंदा रख, ऐं जॾहिं मुंहिंजे हक़ में मौत बहितर हुजे त मूंखे मौत अता फरमाइजे। छाजे लाइ महबूबन करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन मौत जी तमन्ना करण खां मना फरमाई? सो इन जे लाइ त अल्लाह जे प्यारे महबूब जो हिकु ॿियो फरमान बि अव्हां जी जेको आहे सो ख़िदमत में पेश कयां थो। हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे त अल्लाह पाक जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, तव्हां मां को माण्हू मौत जी तमन्ना न करे, छो जो जेकॾहिं हू नेकोकार आहे त वॾी ज़िंदगी जीअण में उनखे नेकी करण में ज़्यादा नेकियुनि में इज़ाफ़ो थींदो ऐं वॾी उमिरि में उनखे नेकियूं करण जो मौक़ो ज़्यादा मिली वेंदो। पर जेकॾहिं गुनाहगार आहे त वॾी उमिरि में उनखे शायदि वरी बि नेकोकारी जी तरफ़ अचण जी शहादत ऐं मौक़ो नसीब थी वञे। सो अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन जो फरमान असांजे लाइ वाक़ई असांजे हक़ में बहितर आहिनि। जेकॾहिं असां ॾिसूं ऐं असां गौर ऐं फ़िक्र कयूं त यकीनन असांजे लाइ काफ़ी इन में बरकतूं आहिनि। सो अल्लाह पाक असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हा, कुझु सूरतूं अहिड़ियूं बि आहिनि जिन में मौत जी तमन्ना जाइज़ बि आहे, लेकिन उहो मां अॻिते अव्हांखे अर्ज़ु कंदुसि इंशाअल्लाह। वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसि ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।